ये सॼो जेको लोक अदब आहे उन वक़्त में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जॾहिं असां पाण नंढा हूंदा हुआसीं त घरनि में असांजो मदर्स या ॾाॾी हुजे या पुफियूं हूंदियूं हुयूं उहे पंहिंजनि घर जे ॿारनि खे कहाणियूं ॿुधाईंदियूं हुयूं। त हाणे असां वटि जेको आहे सो लोक अदब बिल्कुलु ईअं सम्झो त ख़तमु थींदो वञे ऐं लोक अदब में कहाणियूं त हाणे असांखे नयूं त जेके आहिनि से किथे बि नज़र नथियूं अचनि। पर यूरोप में या अमेरिका में अञा बि लोक अदब में जेको आहे सो कमु थिए पियो। हींअर जीअं हैरी पॉटर आहे उहो बि हिकिड़ो लोक अदब जो ई हिसो आहे ऐं उन जा जेके आहिनि से ॿ टे जल्द जेके आहिनि से अची चुका आहिनि उते मूवीज़ ठहियूं आहिनि ऐं अहिड़े तरीक़े सां अञा ॿियूं जेके आहिनि से मुंहिंजे ख़्याल में शयूं लिखजंदियूं हूंदियूं। पर असां वटि लोक अदब जो बिल्कुलु ईअं सम्झो त स्टॉप थी वञणु इन जो छा रीज़न आहे? बेसिकली असांजा जेके अदबी इदारा आहिनि हिन वक़्तु जिन में सिंधी अदबी बोर्ड आहे, इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी आहे, लैंग्वेज अथॉरिटी आहे, कल्चर डिपार्टमेंट आहे, उते हिकिड़ा मॉडर्न दिमाग़नि जा आला अफ़सरान जेके आहिनि उन्हनि खे ओतिरी ॻणती न आहे जेतिरी लोक अदब खे प्रिज़र्वेशन जी उहो त सलाम आहिनि। असांजा बाराड़ा कुर्बान आहिनि ऐं असांजे हुननि जे पेरनि जी ख़ाक में डॉक्टर अबीर बलोच जेको आहे उन जेकॾहिं न हुजे त सिंध जो लोक अदब तव्हां बिलीव कयो हली त तव्हांखे केरु बि न ॿुधाए। लोक कहाणियूं, लोक अदब, लोक किसा छा आहे जेको हिकिड़ी दरियाए सिंध आहे जेको हुन साइड असांखे 100 खां वधीक लॻभॻि किताब आहिनि। वेंदे वेंदे बि हुन जॾहिं आख़िर में हू जेके सैर सफ़र कया आहिनि त उनजो निगाहनि जो मर्कज़ त टू सीक लोक लिटरेचर हो। त उन में हुन रिहान हीरन खान जे 10 जुल्द आहिनि जेके वरी पोइ छाकाणि त उहा स्कीम ख़तमु थी वई, अदबी बोर्ड वटि बेक़दरी हुई त उन्हनि इदारनि में ॿिनि सोचनि वारा मॉडर्न नहीं, तरक़ी पसंद नहीं, अले जी छा बसि ईअं ई चई सघिजे थो त हुननि खे पंहिंजे लोक अदब सां उहा दिलचस्पी न रही जेका नानक बलो साहिब खे हुई। पर तव्हां ॾाढी सुठी हिकिड़ो सुवालु आहे जेको जेकॾहिं केरु ॿुधणु चाहे त इन्हनि इदारनि खे छो त रेडियो पाकिस्तान महाजरस्तान हो, छाकाणि त जेका ब्रॉडकास्टिंग जो सिस्टम आहे ज़ैड बुखारी साहब, हमीद नसीम साहब ऐं इहे सभई लखनऊ, दिल्ली ऐं उतां जा ऑल इंडिया रेडियो जा इहे ऑफिसर आया जिन डोमिनेट कयो पंहिंजी ॿोलीअ खे। ॿियो कंहिंखे न रुॻो उर्दूअ खे, हर ॻाल्हि में उर्दू, हर ॻाल्हि में उर्दू। पर डॉक्टर बलो साहब जेको मशावरती कमेटीअ जो 1956-57 इन ज़माने में जॾहिं मेंबर थियो त हुन झगड़ो कयो, जंग कई है, किताबुनि में लिखियो पियो आहे। उर्दू वाला पिया लिखनि था हमारे साथ बरसर पैकार कोई रहा है लोक अदब को सामने लाने के लिए। तो डॉक्टर बलोच भाई इधर से ॻोठाणनि भाउरनि जी कचहरी शुरू कयो। बीड़े फ़क़ीर खां वठी काज़ी अलावराए ताईं हिननि खे वठी अचो। शाम नाबीना हुते जेको वेठो बठोरे जी गेटिन में अलवज़ा वॼाए अलाए हुनखे किथां वठी आया आहिनि। कादूशी दी मोहम्मद फ़क़ीर मस्करा बाबा ही असांजो इंडिजीनियस फन आहे, हिनखे इंट्रोड्यूस कराए। हिते असां घणा तव्हांजूं कवालियूं ॿुधी छॾियूं, इहे तव्हांजा गीत गज़ल में ख़ुसरो ऐं ग़ालिब ऐं मीर तक़ीर असांजी बि ॻाल्हि हुजणु घुरिजे। त उहो पोइ डॉक्टर साहिब जे करे त मीडिया में अची वई असांजो लोक अदब। त ज़रूरत इन ॻाल्हि जी त हीअ जेके इदारा आहिनि अहिड़ा क्लासिस कनि, मुख़्तलिफ़ फंक्शन्स कनि। हाणे त इदारा आहिनि, हाणे त चौधारी सिंधी अदबी बोर्ड वटि वॾो ऑडिटोरियम आहे ज़बरदस्त। लैंग्वेज अथॉरिटी वटि डॉक्टर नबीश बलोच हाल आहे, इंस्टीट्यूट सिंधियोलॉजी में पीर सामुद्दीन हाल आहे। त उन्हनि खे घुरिजे त उन वटि बजेटूं बि आहिनि त उहे लोक अदब जा सेशन्स कनि। ऐं मिसाल लोक हाणे ॿुधाइण जा तव्हां यूट्यूब ते वञो न, तव्हांखे हू पंहिंजो जेको चार्ल्स बैत जेका टेक्निक आहे हिननि वटि उर्दू वारनि वटि उहो पिया कनि। किसा कहाणियूं पंहिंजूं जेके अॻु में दिल्ली जा ॿुधाईंदा वॾा बाकर अली रिज़वी ऐं फलाणा, त उहे पंहिंजा उन्हनि खे रिवाइवल उन्हनि जो थिए पियो। त असांजे बि हिननि अॼु ताईं को आहे को ऐं सची सलाम कयां थो पंहिंजे दोस्तनि खे जिन इहो सोचियो आहे त दो देश सुमरे जो किसो जेको आहे असांजा दोस्त साथी उनखे स्टेज कयो वञे, वरी माण्हुनि खे ॾेखारियो वञे। छाकाणि त उहे असांजा आइडियल आहिनि जिन में असांजी मज़ाहिमत बि आहे, सिंध सां वतन परस्ती बि आहे, धारियुनि ते बि जेका आहे सा फटकार आहे। त अहिड़ा जेके असांजे माहौल सां हलनि था गॾु उहे बाक़ी सां मिसाल हुसैनीअ वारा ॿिया जिन इहे तव्हां ॾिसंदो त ससुई पुनू जो किसो आहे उनखे ड्रामाटाइज़ कयो, या मुमल राणो आहे या सोणी आहे। त ज़रूरत आहे त असां हिननि शयुनि खे, छाकाणि त हिन वक़्तु वधि में वधि बजेट असांजे कल्चर डिपार्टमेंट वटि आहे हिननि मूवमेंट्स खे। त हू जॾहिं ॿियो सभु कुझु कनि पिया त जेकॾहिं हुननि खे ज़हन में न आहे त असीं तव्हांखे यादि था ॾियारियूं त पंहिंजे लोक अदब खे चाढ़ण जे लाइ उहे क्लासिस कनि, सेशन्स कनि ऐं उन्हनि खे ड्रामाटाइज़ कराइनि, उहे
किस्सा कहाणियूं ॿुधाइण जे लाइ स्कूलनि में वञनि उन्हनि खे वञी हुते ॿुधाइनि त मे बि असांजो लोक कंदो। बाक़ी जेको हिन वक़्तु बि रिच असां सुघड़ जाम आहिनि हिन वक़्तु बि सिंध में, पर उहे वीचारा रुॻो जॾहिं सियारो ईंदो आहे त मंच कचहरियुनि ते इहो तारी बद करण जे लाइ हवा सिकण जे लाइ हुते अलगोज़ा वॼाए हलिया था वञनि हलिया, पर ज़रूरी आहे त उनखे उनजी छा चइबो आहे त उन्हनि खे हथु रखियो वञे, उनखे साम्हूं आंदो वञे ऐं उन्हनि जे कम खे बि माण्हुनि ते पज़ीराई ॾियारी वञे। असां वटि सरकारी इदारा ठहनि था, पर जेका असांखे उमेदु हूंदी आहे त जंहिं तरीक़े सां उहे अॻिते हली कमु कंदा उन तरीक़े सां उहे इदारा कमु नथा कनि। जीअं तव्हां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी ॻाल्हि कई ऐं सिंधी अदबी बोर्ड जी ॻाल्हि कई, त उन्हनि वटि वॾा जेके आहिनि से ऑडिटोरियम्स आहिनि, पर उहे चाहिनि त उन्हनि ते अञा जेको आहे सो लोक अदब ते तमामु सुठे तरीक़े सां उनखे कमु करे सघनि था। त इहो छा सबबु आहे जो असांजा इदारा जॾहिं ठहनि था त असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं एज़ अ सिंधी क़ौम खे हाणे असांजो इहो इदारो ठही वियो आहे, पर 20 सालनि जे अंदरि ई उहो इदारो ॾही पट थो थी वञे हलियो ऐं पोइ सिर्फ़ु उनजो नालो रहिजी थो वञे ऐं अंदरि असां ॾिसूं था त नेपोटिज़म जेको आहे उहो ई असांखे नज़र थो अचे। इन जो छा सबबु आहे? रीज़न इहो आहे त जेके असांजा वॾा हुआ हिननि जिन इदारा क़ाइमु कया उनजो सब्सिट्यूट उनजे नक्श क़दम ते हलण जे अहल ई कोन्हे। डॉक्टर बलोच जेकॾहिं जंहिं इदारे जो ऐं जंहिं स्किल ऐं जंहिं आइडियलिज़म सां इन जो छा सबबु आहे? रीज़न इहो आहे त जेके असांजा वॾा हुआ हिननि जिन इदारा क़ाइमु कया उनजो सब्सिट्यूट उनजे नक्श क़दम ते हलण जे अहल ई कोन्हे। डॉक्टर बलोच जेकॾहिं जंहिं इदारे जो ऐं जंहिं स्किल ऐं जंहिं आइडियलिज़म सां कमु करे थो या जिते साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब कमु करे थो, जिते डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब, त उन्हनि जा जेके सेकेंड स्टेप्स आया त उन्हनि इदारनि में तव्हां यकीन कयो त इहो बिल्कुलु अलॻि ऐलान चइजे थो त करप्शन खां सवाइ उते कुझु कोन्हे। नंबर 2 त उते फेवरिज़म आहे। तव्हां पंहिंजे बोर्ड ऑफ गवर्नर्स जा अहिड़ा जेके तव्हांजे 24 कलाक तव्हांखे मखण बटर हणंदा रहनि उहे तव्हांजा मेंबर आहिनि, उहे कुझु नथा कनि। ऐं केतिरनि कमिटीज़ जे मेंबर रहियो आहियां, कुझु हिननि सां बि रहियो आहियां, ॾिठो अथमि त साहबनि जी तारीफ़ कयो ऐं पोइ उहे जेको कुझु हू चाहिनि था उहो थी थो वञे हलियो। ऐं उन खां पोइ जेका छा चइजे न जाॻे पई, सभिनी खे ख़बर आहे त हीअ जेके इदारा अक्सर जा जेके इदारनि जा सरबराह आहिनि उहे उन्हनि जा हथ शफ़ाफ़ थोरी आहिनि ऐं उहे पंहिंजे फेवरेट्स जे लाइ ऐं किन मिसाल असां को तजवीज़ ॾींदासीं न उन ते अमल कोन थींदो आहे। त इन्हनि इदारनि जी तबाही जो सबबु इहो आहे त उहे अहल कोन्हनि, उहे सिंसियर कोन्हनि। जेके बि भले दौरे हाज़िर में बि जेके वेठा आहिनि खणी छा कंदा, असांखे खणी मेंबर न कंदा न, पर को बि अहल कोन्हे। कंहिं इदारे जो जेको बि आउं नाला वठी वियुसि जिन इदारनि जा, उनजो जेको बि हिन वक़्तु जेको बि दौरे हाज़िर में सरबराह आहे उनजो अहल ई कोन्हे, उन वटि वियन ई कोन्हे, उन वटि कमु करण जे लाइ उहो सलाहियत ई कान्हे। ऐं पोइ उन सां जेका मशावरती कमेटी उहे सभई आदाब साईं नतीजतन उन्हनि इदारनि जा जेके सरबराह आहिनि उहे उन्हनि जा हथ लहू बि लाल लॻा पिया आहिनि। त बाक़ी पंहिंजनि फेवरेट्स जेके आहिनि उन जा उहे कमकार कनि था। त ईअं इदारा कोन हलंदा आहिनि। इदारा हिकिड़े सिंसियर जेके जज़्बे सां हलंदा आहिनि। हाणे त कुदरत उन्हनि खे बहानो ॾिनो आहे कोरोना जो, सॼी दुनिया कमु करे पई, अमेरिका चाइना छा सभई हथ ते रखी वेठा आहिनि, दुनिया में को कमु कोन पियो थिए। पर हिते असांजे इदारनि जंहिं अदब इदारे में वञो न उन में कोरोना आहे साईं छा करियूं, मास्क पाए वेठा आहिनि ऐं उहो पंहिंजे हुस्न खे जेको हसीन हुनजो हुस्न आहे जंहिंखे ॾिसो त माण्हू बेहोश थी वञे। हिन इदारनि जा सरबराह एॾा हसीन आहिनि जो तव्हां ॾिसो त तव्हांखे ॿियो साह खणणु विसरी वञे। मास्क पाए वेठा आहिनि, कम खां अंगूठो आहे ऐं छा चइबो त मौला वसाए ईअं त कूड़ा छुटनि कम खां। बिल्कुलु। तव्हां हिकु म्यूज़िक स्कूल जा मुंहिंजे ख़्याल में सरबराह हिन वक़्तु आहियो या हुआ? त उन स्कूल जी कारकर्दगी जे बारे में असांखे ॿुधायो, उनजी जेका आहे उनजो ऑब्जेक्टिव्स छा हुआ, या उहो स्कूल जेको आहे पंहिंजो उन मक़सदनि जे तहत जंहिंजे करे शुरू कयो वियो उन कुझु मक़सद पूरा कया, या उहो ईअं ई ॿियनि इदारनि वांगुरु जेको आहे सो विच में बंदि थी वियो आहे? सिम्पा सिंध इंस्टीट्यूट फॉर म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट असल में इहो ग़ालिबन 2015 या 16 या 17 खां
महराण आर्ट काउंसिल में अॼु ससी पलीजी साहिबा जे ज़माने में शुरू थियो, जंहिंजा अवल हेड्स हुननि म्यूज़िक घराननि जा माण्हू रखिया, जिनमें उस्ताद फ़तेह अली ख़ान गवई ग्वालियर वारो, मज़हर हुसैन, उन्हनि खे हुननि हुते उहो इंस्टीट्यूट लतीफ़ाबाद में खुलियो। उन खां पोइ वरी जॾहिं उहो जाम शोरे में क़ाइमु थियो यूथ हॉस्टल जे भरिसां, त पोइ उन वक़्तु केयर टेकर हुकूमत हुई ऐं उन्हनि इंटरव्यू इनवाइट कया त असांखे डायरेक्टर खपे थो ऐं प्लस स्टाफ वग़ैरह। ऐं कमु हुनजो इहो आहे त जेके असांजा हिकिड़ा त फैमिलीज़ में विरसे में फ़न खणी हलनि था, मीरासी मंगड़हार, उन्हनि खे त पंहिंजे विरसे में फ़न मिलंदो रहे थो, त उहो त पंहिंजो ॻाईंदा वॼाईंदा सिखंदा था पिया अचनि। पर हिकिड़ा माण्हू जेके वरी अताई ऐं शौक़िया, जिन में इंतिहाई पढ़ियल लिखियल शागिर्द ई हू जेके ज़ौक़ रखनि था, छाजो थिएटर में हाणे ज़रूरत आहे त दुनिया खे हर फील्ड में हिकिड़ो पढ़ियल लिखियल बाशऊर माण्हू खपे थो। उहो थिएटर आर्टिस्ट थिए, चाहे म्यूज़िशियन थिए, चाहे सिंगर थिए, त अनाउंसर थिए, कंपेयर थिए, ड्रामा वाइज़ थिए, उहो जेतिरो बि स्किल्ड हूंदो ऐं जेतिरो पढ़ियल लिखियल हूंदो ओतिरो पंहिंजे कम खे वधीक जेतिरो विजन जेको आहे सो हाई हूंदो। त उनखे बूस्ट करण जे लाइ इहो हुकूमत कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां हिकिड़ो इदारो क़ाइमु थियो। मूंखे हुनजो 2018 खां 19 ताईं जो हिकिड़े साल जो कॉन्ट्रैक्ट हुयो, जेको बहरहाल ख़तमु थियो आहे 2019 जे अगस्त सितंबर में। पोइ मूं वरी चार्ज हुनजे सिंध म्यूज़ियम जे डायरेक्टर उनखे हैंडओवर करे छॾी। वरी इतफ़ाक़ कहिड़ो थियो जो उहो हाणे ख़तमु थी वियो। हाणे उनजो कमु त इहो ई हो, मूं पूरो साल क्लास हलाया, जंहिंमें लम्स जा, सिंध यूनिवर्सिटी जा, महराण यूनिवर्सिटी जा ऐं इवन उहे जेके फैमिलीज़ आहिनि मंगड़हार ऐं गिरासी, उन्हनि जा बि शागिर्द फ्री ऑफ कास्ट। इंतिहाई शानदार अरेंजमेंट आहे, सभु साज़ मौजूदु आहिनि, सभु हाल जेके क्लास रूम्स मौजूदु आहिनि। मूं उन्हनि जा लाइब्रेरी जा नाला रखिया त हीउ शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग थिएटर आहे, हीउ म्यूज़िक हॉल पंहिंजो उस्ताद मोहम्मद जुमन म्यूज़िक हॉल आहे, हीउ छोकिरियूं सिखनि थियूं, इहो आबदा परवीन म्यूज़िक इंस्टीट्यूट आहे, क्लास आहे। त असांखे ख़बर पए त हिननि माण्हुनि वारा के माण्हू आहिनि, छोकिरनि ॿारनि खे ख़बर पए। पोइ असां उन्हनि जूं सालगिरह, उन्हनि जो वर्सीअ जा प्रोग्राम, वरी उन्हनि जो स्टाइल छा आहे, बाबा दियाबदा हीअं ॻाईंदी आहे, मज़हर हुसैन मूं सां गॾु हो, पर उहो वरी उन्हनि 12 सालनि में कुझु अर्सो नाचाकीअ जो शिकार रहियो। आफ्टर ऑल आउं अकेलो हूंदो हुउसि। ॿियो थिएटर में शाहनवाज़ भट्टी साहिब उन थिएटर में पंहिंजो सेखारण जो अमल कयो हुयो। पर ख़बर पई त बजेट ख़तमु थी वई आहे, उन इदारे जी बजेट आई कान्हे। लामोहल्ला त उहो पोइ असांजो इदारो उन वक़्त ते बंदि थी वियो। कुझु महीननि खां पोइ वरी उहो कोरोना जे, जीअं कोरोना में सभु कुझु थिए पियो, इवन शादियूं थियनि पियूं, घोट कुंवार पाण मिलनि पिया, पर क्लास रूम ऐं शागिर्द उहे बंदि थी विया, असेंबलियुनि जा इजलास थियनि पिया, उहो नाले में डिस्टेंस में सियासत थिए पई, सियासी जलसा थियनि पिया, अस्पतालूं ॾिसो त भरियूं पियूं आहिनि, डॉक्टरनि जे सदर में क्लिनिक ते वञो त मरीज़ जे मथां वेठो आहे। उते सभु कोरोना कोन हुई, पर उहो इदारनि जे लाइ कोरोना हुई। त बहरहाल त उहो इदारो हाणे जेतिरी क़दुरु मूंखे ख़बर आहे त उन्हनि जो EMO इहो छा चइबो आहे, हुनजो साइन थियो आहे, उहो के ॿिए इदारे सां कल्चर वारनि जे लाइ उनखे वरी शुरू करणो आहे। अच्छा, तव्हां लाइ हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु आहे त तव्हांजो को दोस्त कोन्हे, छो जो जेको माण्हू तव्हांजी दोस्ती जो दावा थो करे त उहो थो चए त नसीर त मुंहिंजो घाटो दोस्त आहे। ऐं इहा ॻाल्हि बि तमामु घणी जेका आहे अहम हूंदी आहे त को बि इंसान कंहिं हिकिड़े शख़्स जो जेको असां घाटो दोस्त हूंदो आहे, पर जेकॾहिं तव्हां सभिनी जा दोस्त आहियो त पोइ तव्हां कंहिंजा दोस्त कोन आहियो, छा इहा ॻाल्हि सच आहे? ऐं बेसिकली न हिकिड़ो कैंसर आहियां, मुंहिंजी जुलाई में पैदाश आहे, त स्टार्ट थिए मुंहिंजो बिलीव। ऐं सची ॿुधायां, मेरा बाबा खां पुछो, चईंदा बाबा न आज का दिन कैसे गुज़रेगा, हम ज़रूरु पढ़ंदो आहियां। आउं पर इंतिहाई वहमी आहियां। तव्हांखे पंहिंजा वहम ॿुधायां त मिसाल, आउं जेके नल में पाणी में 5 दफ़ा धोआं 6 दफ़ा धोईंदुसि, मूंखे लॻो त मुंहिंजे लाइ मुसीबत आई आहे। त छा तव्हांखे ॿुधायां, पंहिंजे पाछे खां ॾिजंदो वठंदो आहियां। त आउं बेसिकली मिज़ाजनि हिकिड़ो होमली आहियां, चूज़ी आहियां। पोइ अलाए छो मुंहिंजो माण्हुनि ते ॾाढो हिकिड़ो त मां पंहिंजी माउ जो कोटेशन थो तव्हांखे ॿुधायां। मुंहिंजी माउ चवंदी हुई त बाबा कंहिंखे कुझु ॾेई नथा सघो त इज़त त ॾियो न। चवंदी बाबा पाण जहिड़ा असांजा हाल आहिनि, पाण कंहिंखे कुझु ॾेई नथा सघूं,
मिठो ॻाल्हायो, इज़त कयो, पाणी जो गिलास पियारे छॾियो। त मुंहिंजी त ज़िंदगी ईअं ई गुज़री आहे। ऐं रेडियो में 40 साल मूं रहिया आहिनि। कोन ॾींहुं अहिड़ो हूंदो जो जेको मूं वटि आयो हूंदो, न चांहि न पीती हूंदी, न मुंहिंजी मानी न खाधी हूंदी, हुन मुंहिंजे फ़ोन जो मिसयूज़ न कयो हूंदो। मुंहिंजे पघारनि मां हज़ार रुपया दोस्त फ़ोन कंदा, कटिजंदा रहंदा। इवन प्रोड्यूसर, टू स्टेशन डायरेक्टर, हीअ केॾी वॾी इंसल्टिंग आहे त तव्हांजे पघार मां हर महीने 1000 रुपयो, 500, 1500 कटिजनि पिया। ऐं हिकिड़े इंसान दोस्त जी हैसियत में मुंहिंजो ख़्यालु आहे त इहे पोइ उहो सम्झंदोसि त कुझु माण्हुनि जे सिलसिले में आउं चूज़ी हूंदो हुअसि जिन ते मुंहिंजी इन्वेस्टमेंट हुई। पर हीअ मौला अली मुश्किल कुशा जो कॉल किथे किथे कोट कयां। तव्हां कोट कयो त तव्हां हीअ छो नथा कोट कयो त तंहिं जंहिं ते अहसान कंदो उन जे शर खां बचंदा वञो। त इहो त आउं कंहिंजे बि दोस्त जे शर खां कोन बचियुसि। इवन मुंहिंजी ज़िंदगी में आख़िर में वञी दोस्त हो तारिक आलम हिकिड़ो, मुंहिंजा ग़ुलाम नबी सूमरे वारा ही मुंहिंजी जवानी जा दोस्त आहिनि। तारिक आलम हिकिड़ो मुंहिंजे मेच्योर एज जो दोस्त हो, पर पोइ ॾिठई हुन सरेंडर कयो। हुन चयो पाण विड़ियूं जुड़ूं था। हू बि मूंखे चवंदो त तूं पंहिंजे मुस्तक़बिल ते नज़र थो रखी, तूं फलाणनि जा हिननि सां दोस्तियूं आहिनि तुंहिंजूं, मोहम्मद इब्राहिम जोए सां, हू हुन जा दुश्मन, तूं रबानी आगरे सां, तूं फलाणे सां, तूं उहो हुनखे लाइक कोन कंदो हो। त चवंदो तूं हुनजे पुठियां पंहिंजे सुठे मुस्तक़बिल। मूं चयो प्रोड्यूसर, मां प्रोग्राम मैनेजर, डायरेक्टर बाय वर्च्यू ऑफ माय SCR थियो आहियां। मूंखे त कंहिंजी बि ज़रूरत कान्हे। ऐं छो पंहिंजो कहिड़ो मुंहिंजो मुस्तक़बिल, मूं वटि कुझु कोन अथव। ख़ुदा जो कसम ज़ाइदा ऑन थो कयां त मूं वटि सिर्फ़ु पेंशन ऐं जेके मूंखे पैसा मिलिया आहिनि, जेके 30-35 लख रुपया मुंहिंजी ज़ाल रखिया आहिनि, जंहिं मुंहिंजो घरु हले थो। मूं आख़िर में जेका जॉब कई आहे 59 साल खां पोइ 60 वारी विथ पेमेंट, त हुन में 14-15 लखनि जी हिकिड़ी कोला वरिती। पोइ ॿार त चङो हलो भला कंहिं गाॾी में स्कूल कॉलेज पंहिंजी यूनिवर्सिटी वञनि, इज़त आबरू सां RD थी रिटायर थियो आहियां। छा माशरे में वीचारा ॿार ॾेखारींदा पंहिंजो मुंहुं। त मक़सदु चवण जो इहो त दोस्तनि बाबा ज़मानो ज़ालिम ऐं माण्हू अॻिते हिकिड़ो ख़राबु लफ़्ज़ आहे लुग़त जो नथो चई सघां त मूंसां बाबा कंहिं वफ़ा कोन कई। ऐं वरी ॿिए जन में अचां त सवाइ तारिक आलम जे कंहिंखे सभिनी खे ईअं करे भॼाया त मुंहिंजा माण्हुनि सां रुॻो वड़ आहिनि। चूज़ी रहियुसि ऐं मूं पसंदि कया कुझु माण्हू। पोइ उन्हनि वरी जॾहिं आउं रिटायर थियो आहियां न, त उहे सभु फ़ासिले ते ॾिसणा वाइसणा माण्हू इहे इदारनि में आहिनि। छा कंहिंजो नालो हाणे हिन में मां वठंदो आहियां, पंहिंजे तहरीर में हुन जा नाला फमई ममई अले छा मां छा रखंदो रहंदो आहियां। इंतिहाई नालाइक़ इंसान आहिनि, जेके ख़ुदा उन्हनि खां हर कंहिंखे बचाए। पर आउं पंहिंजे वरी तव्हांखे ॿुधायां त आउं पंहिंजे पढ़ण जे सिलसिले में बि चूज़ी आहियां। माना मूं सॼो अंग्रेज़ी मुंहिंजी ज़ाइदा वीक आहे। आउं पढ़ी लिखी सघां थो, पर जेको लिटरेचर मैलान कुंदेरा खे आउं अंग्रेज़ी में डायरेक्ट नथो पढ़ी सघां। ऐं पढ़ी त वञा थो, पर उन मां असुलु जेको लुत्फ़ आहे न, जेको तर्जुमे सां पढ़ी थो वञा, उर्दूअ में थो पढ़ी वञा। उर्दू त दुनिया जी लज़ीज़ तरीन जादूगर ॿोली आहे। असीं त पंहिंजी ॿोलीअ जा बादशाह आहियूं, शाह लतीफ़ जी ॿोली। पर वरी उर्दू में लिटरेचर जो जेको लुत्फ़ आहे न, उहो कंहिं बि ॿोलीअ में पढ़णु कोन्हे। तव्हां अंग्रेज़ी में पिया पढ़ो, तव्हां अरुंधति राय जो जेको किताब अथसि शादमानी जी ममलकत, न उहो जेको गॉड ऑफ स्मॉल थिंग्स वारो जेको आहे, उहो सभु चवंदा एॾो हसीन नसर आहे पोट्री। पर पुछो त उहा हिकिड़ी ख़ुश्क अंग्रेज़ी आहे जेका तव्हां उहो लुत्फ़ नथा वठो जेको उन तर्जुमे था मां था वठो। त ईअं जीअं मुंहिंजो फेवरेट रहियो मैलान कुंदेरा या अरुंधति राय या वरी घासिया मार्कीज़। त बिला आख़िर आउं जिते अची बीठुसि त मूंखे मैलान कुंदेरा खां पोइ जेको वधि में वधि वणियो उहो घासिया आहे, जेको चवां काश मां ईअं लिखी। वरी उन खां पोइ कुरतुल हैदर, वरी इंतज़ार हुसैन। ॻाल्हि इहा आहे त आउं शी आहियां। अली अली बोल त गम न आवे कोल, हसन हुसैन हिमायत मेरी, हसन हुसैन पंजतन पाक हिमायत मेरी, हसन हुसैन इमाम। मूंखे ख़ामख़ा माना जेको शीयत जो रोमांस आहे न, उहो मूंखे ॾाढो वणे थो। वरी गार्सिया जो जेको विज़डम आहे पंहिंजे ॻोठनि जो, इजादुनि जो, अजीब ग़रीब शयुनि जो, उहो मूंखे हुन में ऐं सैर में जकड़जां थो। इंतज़ार हुसैन आहे उहो माइग्रेशन हिजरत, कुरतुल हैदर त हिकिड़ो अजीब अहसासु आहे। लखनऊ, दिल्ली, पोइ उन जा रस्ता, घिटियूं, तवाइफ़ूं, नाचड़ियूं, फिल्मूं। त जेकॾहिं तव्हां मूंखे पुछो त मूंखे कंहिंखे कॉपी थो कयां, चोर आहियां, हिननि जो चोर आहियां, उन्हनि खे पढ़ां थो तॾहिं लिखां थो, जहिड़ो बि लिखां थो मूंखे जहिड़ो बि लिखणु अचे थो, उन्हनि खे कॉपी कयां। मिसाल इंतज़ार हुसैन खे पढ़ां थो, कुरतुल हैदर खे,
मुझे तासेरा दी पे मुझे बारन का फोन करे पूछो बाबा इतनी के में केजा किताब रखे एकदम चला कुरत लेना है दर्जा या इंतजार से नहीं नैयर मसूद दुनिया की खबर काने तो छा अफसाना निगार है वो लखनऊ जो मानू है जिन जा अफसाना दिसो त लखनऊ जे गिटी है हकीम है दरस तदरीस यूनिवर्सिटी ले छा एकड़ो जहान है जो खूबसूरत है उनमें तो मुखे शायरी मीरा जी भी वणंदी है ता मुखा पुछंदो तो फैसा के टच कंदो है वो खूबसूरत मानू है ॾाढो पर मुखा शायरी मुखे नूर राशिद जी वणंदी मुखे मीरा जी वणंदी मुखे इमदाद हुसैन जी वणंदो मुखे मुनीर न्याज़ी वणंदो और इन का अलावा हाणे बाकी जे कम ज़िंदगी है मुखे ॿियनि जे लाइ पढ़ण जे लाइ वक़्तु कोन्हे ऐं उन्हनि खे पढ़ी पूरो कयां त सिंधी में भला कंहिंजो नसर वधीक वणंदो अथव सिंधीअ में मुखे ॾिसो जीअं मूं आऊं हिकिड़ो सिंधीअ में मूंखे ॾिसो जीअं मूं आऊं हिकिड़ो जेको अफ़सानवी नसर जेको आहे उन में त जमाल बड़ो साहब ऐं गुलाम रब्बानी आगरो साहब गैर अफ़सानवी नसर त वरी पोइ महताब महबूब मुमताज़ मिर्ज़ा ऐं असांजो हीउ जेको पीर अली मोहम्मद ऐं सामुद्दीन राशिदी ऐं इन्हनि जे पर वरी जेकॾहिं मुंहिंजी टही अता मौला नबी सूमरे साहिब जो नालो वठंदुसि उन खां अलावा बि आउं 3-4 नाला ॿिया वठंदुसि मिसाल मूंखे ज़राब हैदर आहे मूंखे उनजो नसर मूंखे पंहिंजे तबियत वटां लॻे थो मूंखे उन खां अलावा जीअं अकबर सूमरो आहे असांजो लिखण वारो तव्हां सम्झंदा न त मुंहिंजी टेस्ट इहा आहे मूंखां हमीद काश्मीरी साहिबु रेलवे स्टेशन लाहौर ते बीठो अच्छा वारस सुञाणप अची वियो छो त पीटीए ते हुनजा ड्रामा ये लाइट हाउस काफ़ी हाउस टाइप है सलाम सर हम उर्दू अदब पढ़ते हैं चाहिए आप क्या पढ़ते हैं मैं चुप करो तो लेना अच्छा बस आपसे ज़्यादा बात नहीं होगी मैं समझ गया कि आपकी क्या टेस्ट है तो मिसाल आऊँ चवां तो मूंखे जमाल बड़े साहब खां गुलाम रब्बानी आगरो मुमताज़ मिर्ज़ा माता महबूब वरी 99 में गुलाम नबी सूमरो साहब अकबर सूमरो साहब ज़राब हैदर ये मूंखे टच कंदा आहिनि इन्हनि खे हसन मुश्तबा त आऊं इन जी अगरि तहरीर हूंदी आहे त पोइ आउं शौक़ सां पढ़ंदो अदरवाइज़ मां आउं गुज़रंदो वेंदो आहियां चवंदो न बाबा इहो मां वरी आउं बड़ो थी वञा हलियो ऐं न आहे पढ़ंदो अख़बार में इलाही दोस्तनि जा कालम ईंदा आहिनि न चवंदा बाबा आउं इहो पढ़ी लिखंदुसि त वरी अहिड़ो लिखंदुसि इन वांगुरु थी वेंदुसि अच्छा कंपेयरिंग कॾहिं खां तव्हां शुरू कई ऐं कंपेयरिंग जा बादशाह थी विया छो जो हींअर मुंहिंजे ख़्याल में त चयो वञे थो त सिंध में तव्हां जहिड़ो को कंपेयर कोन्हे छा भला तव्हां पंहिंजो को मुतबादिल ठाहिण जी कोशिशि कयो पिया छो जो जेकॾहिं हिकिड़ो लीडर हूंदो आहे त जेसिताईं उहो ॿियो लीडर नथो क्रिएट करे त होसिताईं हुनखे लीडर नथो सम्झो वञे त जेकॾहिं तव्हां कंपेयरिंग जा बादशाह आहियो त भला छा पंहिंजो मुतबादिल को असांखे ॾींदव या ज़्यादा इहो ॾाढो अहम सुवाल आहे त बेसिकली तव्हां पाण खे कंपेयरिंग ते कुझु कोन थो सम्झां नज़रिए ज़रूरत तहत जीअं तव्हां कॾहिं कॾहिं वॾनि फिल्म स्टारनि ऐं जे अदाकारनि वो शमी मारा पुतली बाई वो तो मैं अपनी सहेली के साथ शूटिंग देखने गई थी उसके हीरोइन को काम नहीं आ रहा था मैंने कहा मैं कर सकती हूँ तो वो मैं हीरोइन बन गई नदीम भाई मैं तो वहाँ बैंक में काम करता था वो शाम साहब ने कहा तुम सरा मुझे चकोरी का हीरो चाहिए तो वो स्क्रीन टेस्ट लिया तो फिर मैं बन गया हीरो मैं मुझे कोई बनने का शौक़ नहीं था तो हाँ आउं सची तव्हांखे ॿुधायां त मूंखे को कंपेयर वग़ैरह थियण जो न को शौक़ु हो न को मुंहिंजो वर्ड कंपेयर को एटीट्यूड हुई आउं अञा 1980 में सिंध यूनिवर्सिटी जे मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट में पढ़ंदो हुअसि त मुंहिंजो उस्ताद हूंदो हो प्रोफेसर करार हुसैन जो पुटु ऐं ताज हैदर जो भाउ साईं जोर हुसैन जेके पाकिस्तान नेशनल सेंटर जो डायरेक्टर हो असांजो विज़िटिंग प्रोफेसर हो उते आउं सौ सलाम कयां साईं साहिब हुसैन खां पोइ हिकिड़े ॿिए उस्ताद खे जंहिंजो नालो आहे शेख अज़ीज़ बज़ाहिर त सिंधी न्यूज़ अख़बार जो एडिटर न उहो अख़बार जो एडिटर में जाइ ते हू हिकिड़ो ऑल राउंडर आहे हुन सॼो बर सगीर जो थिएटर असांखे पढ़ायो सॼी बर सगीर जो मौसीक़ी पढ़ायो आउं जेकॾहिं फरफर हींअर ॻाल्हायां थो त मुंहिंजे पुठियां आउं कोन आहियां मुंहिंजे पुठियां शेख अज़ीज़ बीठो आहे जंहिं मूंखे ॿुधायो त फिल्म छा आहे थिएटर छा आहे म्यूज़िक छा आहे क्लासिकल छा आहे नीम क्लासिकल छा आहे लाइट छा आहे काफ़ी छा आहे वाई छा आहे ऐं हर कंहिंखे जेकॾहिं एक्स्ट्रा पोइ ॻाल्हाए सघां थो बेधड़क त पोइ मूंखे जेको घरी वेंदो मुंहिंजी ॿई ॻाल्हि उहो शेख अज़ीज़ त ॿियो जोर हुसैन हुन मूंखे ॾिठो त हिन में को जोर आहे शेख हयास वीचारे खे ज़ियाल कढी छॾियो वाइस चांसलर शेख हालांकि हुन थियणु चाहियो पियो अञा हुनजो टेन्योर हो असांजो वाइस चांसलर उनजी किताब हल्का मेरे ज़ंजीर का जो नवरत हुई उते पाकिस्तान नेशनल सेंटर जंहिंजो डायरेक्टर मुंहिंजो उस्ताद जोर हुसैन
शेख अयाज़ सां बेवफ़ाई वॾनि कंपेयर कई ऐं नालो नथो वठां मुंहिंजी फेवरेट आहे हुनखे दिलि सां चाहींदो आहियां हू मूंखे दिलि सां चाहींदी आहे मूंखे छा छा चवंदी मुंहिंजो सेखार हू पाण हिन वक़्तु बेबदल आवाज़ आहे उनजो कंपेयरिंग करणी हुनखे हुते शेख साहिबु जीअं वाइस चांसलर चयो त सभई अखियूं खोले हलिया विया बेवफ़ा आहे ज़मानो बेवफ़ा उस्ताद मुंहिंजो न ॻायो आहे ॿुधायां मूंखे के हिन जो फसाद आहे बेवफ़ा हिसाब सां आउं त स्टूडेंट थी वञी वेठो आहियां ख़ुदा जो कसम मूंखे ख़बर न आहे त कंपेयरिंग जी काफ़ छा थींदी आहे त मुंहिंजो उस्ताद आहे जंहिं सभु अची विया सदर महफ़िल इहो हाल भरिजी वियो फैमिली रियाज़ हल्का में रज़ी का शेख अयाज़ वेठो आहे कंपेयर आई पर तव्हां गाॾी आलीशान परांडो आहे साण खुलियल आहे ड्राइवर त पैदा कयो न हाणे ड्राइवर किथे आहे ड्राइवर आई कोन्हे जेको फंक्शन थियल आहे वेठा आहिनि हिकु खां हिकु उस्ताद प्रोफेसर कंहिंमें हिमत न आहे इहो चढ़नि स्टेज ते जोर सां आहे मूंखे कन खां छिके जेको मुंहिंजो अधु वाल करे छिकिजी वियो हुन मूं पुछिया आहे मूंखे चई चलो तुम इसको कंडक्ट करो मुझे सर मैं नहीं कर सकता और प्रोफेसर थोड़ी है स्टूडेंट है मास कम्युनिकेशन पर शायद हम कुछ को टैलेंट में मुझे छोड़ दो मुझे सब मुझे नहीं आती है जैसे तुम्हें लिख कर देता हूँ हाँ ये सर शेख मोहम्मद इब्राहिम जोयो फैमिली रियाज़ मुझे वो छा हुई आप मुश्किल से 23 साल जो है जैसे मुझे मास कम्युनिकेशन हिंदी थी जेका एज हूंदी है हर स्टूडेंट पर शेख साहब जो बचा शेख महफ़िल आलिशान थी वई सभु गाई वॼाई नसीर मिर्ज़ा कंपनी रजिस्टर्ड थी वियो ईअं उहो मुंहिंजो सिलसिलो शुरू थियो पोइ त रेडियो आहे हुते त आहे इंस्टीट्यूट वरी जो ताईं प्रोड्यूसर आयो त रेडियो जो प्रोड्यूसर जेको आहे उहो स्टेशन डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन जो बादशाह हूंदो अथव प्रोड्यूसर हूंदो आहे हर शइ जो बादशाह हूंदो त पोइ उहा बादशाह त कई न जेकी वणियोसीं ॻाल्हाईंदा रहियासीं उन में कई कंपेयर आया डॉक्टर रमेश कुमार आयो बख्शा महरानी आयो सब दोस्त उन महमूद मुगल साहब जो नालो खणंदुसि त सही माना में त हाणे पर आहे बेवफ़ाई सारो ज़मानो कंहिंजो नालो वठी छा कई सभई जीअं कोन्हे घोड़े ते लाश खे पामाल कंदासीं हलंदा पिया हाणे जेको नसीब मिर्ज़ा कंपेयर जेके तव्हां भले छा था चओ मुतबादिल चाहे थी तव्हां पंहिंजो पाण जहिड़ो कजो महताब चना न पैदा थी सघी आहे इहो अलाए जो छा आहे इहो पर ईअं न आहे न इंतिहाई सुठा साक़िब बबड़े जो नालो वठंदुसि एॾो सुठो कंपेयर आहे ऐं ख़बर अथव ॾिसां हाणे आउं हींअर 66 साल जो आहियां गुलबते ते वार मुख़्तसर बचा आहिनि ऐं आउं हिकिड़ो कोड़ो कंपेयर आहियां त मूंखे पाण थोरी वणंदो आहे रेडियो में त बूथ में तव्हां वेठा आहियो मुंहिंजो आवाज़ु ज़मानु आहे पोइ मुंहिंजो आवाज़ु ॿुधंदो न उहो शब्द 45 हिन एज जो माण्हू हूंदो पर आउं 60 साल जो आहियां एज खां ओवर एज आहियां त मूंखे स्टेज ते बीहण हाणे सुठो कोन लॻंदो ऐं साथ में सभु ख़ुशी थींदी यार मुंहिंजो एॾो कदो जे आहे फीचर सुठा हुजनि त आउं चवंदो स्टेज कंपेयर जेके बीहर आहिनि न उहे सुठा कोन उन्हनि जा हिकिड़ो ॾेढड़ो हिकिड़ो टाल हिकिड़ो वसीम जवान शाहरुख़ ख़ान कोई इमरान खान आमिर ख़ान ईअं स्टेज जी कंपेयरिंग आहिनि बचा दोस्त अहिड़ा आहिनि पोइ ॾिसी करे ॾिसां थो त उन्हनि में महबूब उहो सुठो कंपेयर आहे उहो असांजो रेडियो जो प्लेटफॉर्म तां आहे महबूब मुगल हिकिड़ो माना इहो चइजे न कंहिं वञी चाबी ॾेई छॾी आहे तालो बंदि आहे वरी तालो खुले नथो वर्सटाइल नथो थिए ॿधल फंक्शन है ना ओपन एंड कोन है क्लोज्ड एंड है आप मेहताब राशि तव्हांखे हाज़िर जवाबु हुजणु घुरिजे कंपेयरिंग जेका स्टेज वारी आहे न उनखे कीअं हुजणु घुरिजे आप मेहताब भाई चई हाणे मां इलाही देरि बीठी आहियां त मूंखे त बाबा गोॾनि में सूर थी वियो तकलीफ़ पई करे जो असां रहीसीं 100 साल त उहो वई मां चयोमांसि साहिबा तव्हांजी उमिरि ते एतिरी थी वई न मञियो हाणे त तव्हां कोड़ा आहियो तव्हांजे गोॾा ते जवाबु ॾींदा उहो गोॾनि जो त कंपेयरिंग ॻाल्हाइण सां कोई तालुक ई कोन्हे मतिलबु इहे अलाए केतिरा जेके आहिनि अहिड़ियूं हाज़िर जवाब ॾियनि जेके हाणे बयान नथी करे सघे जेके उते कजनि पर आउं ओन थो कयां रिज़ाइदा त आउं कंपेयर थो कयां आउं हिकिड़ो शौक़िया भई जेको जीअं न फिल्म स्टार शमी मारा पुतली भाई रोज़ तो अची कैमरा यादि
नदी में चकोरी जो हीरो थी ये शेख आयाज़ जो होश तो अची ॿुधायां त मुंहिंजी अहिड़ी फैमिली में आहे जेके करे त शराब नोशी मज़हबी क़िस्म जो विराम असां इहे पर हाणे अलाह फ़ख़ुरु छा थो कयां त मूं पहिरीं कंपेयरिंग कई आहे त मूं शेख आयाज़ जी कई आहे पोइ टिनी टामणी ते कोन आयो आहियां मथां आयो आहियां बसि हितां पियो अचां ऐं हिते बीह रहियसि न तव्हां चओ पिया तव्हां सभई तारीफ़ छो जो असां त इहे था सम्झूं त जॾहिं नसीर मिर्ज़ा कंहिं प्रोग्राम जी कंपेयरिंग करे थो त उहो प्रोग्राम भले जानदार हुजे न हुजे पर उहो जानदार थी पवे थो इलाही सारा माण्हू सिर्फ़ु इन करे ई प्रोग्राम में शरीक थींदा आहिनि जो कंपेयरिंग नसीर मिर्ज़ा कंदो उहो साईं सोज़ाल ई चवंदो हो त हमेशह इन ख़्याल सां जी वेंदो आहियां त ॾिसां त हाणे नसीर छा थो चए हाणे नसीर कहिड़ो हमलो थो करे जुमिले सां त मूं पहिरियों दफ़ो जेको शराब पीतो आहे त उहो रईस करीम बख़्श निज़ामानी इहो गिलास हथ में ॾिनो इस्लार शाम साईं निसार सैनी उहो हाणे साईं रईस करीम बख़्श निज़ामानी पहिरीं सिंधी फिल्म जो हीरो बाबा आहे सकाफ़त उहो हीअं खणी जो गिलास ॾे वरी चेस करे त हलो चप जे वेझो हाणे बाबा मुंहिंजो न बाबा रईस हीअं तो गेट आउट करे छॾींदो इहो रईस खे जवाबु ॾियणो ई न आहे केरु जवाबु आहे हू मौत जे फ़रिश्ते खे दूध थोरा ॾेई भॼाईंदो रहियो तूं छा शइ आहे त उहो जेको पहिरीं सीट लिखी ॼण त छाती में लही विया छेड़ा हिकिड़ो हुन में छेड़ा हुआ जेके हितां इहे लॻा छाती खे निगो सार कंदा आहिनि बहरहाल हाणे हिनखे एडमिट करण में बि त शेख आयाज़ सां जाम टकरायो आहे तली अब्बासी सां इमदाद हुसैन सां मोहम्मद इब्राहिम जो हिसाब सां मुंहिंजी ख़ुशनसीबी मुंहिंजो भाउ ॼणियो मुंहिंजे लाइ एहसासु आहे त भले वॾो राइटर न थी सघियुसि पर वॾनि माण्हुनि जी छांव में ज़रूरु वेठो आहियां हुन सां हथु मिलायो हुनजी भाकुर पातो हुनखे चुमियूं ॾिनियूं आहिनि शेख आयाज़ खे ख़बर में मूं लाथो आहे हुनजा पुट परे बीठा हुआ आऊं हुअसि जेको तुर्बत में आऊं चयो हुअसि मुंहिंजो बेवा शेख साहिब मूंखे पंहिंजो दोस्त ॾींदो ऐं बेपनाह हुन सां ॻाल्हि कयो शाइरी जो मूंखे पंहिंजो ऑफिस ॾींदो समी शेर शेख आयाज़ सां यादि